विसारे कीं विसारियां जेकी विसरी की न सघनि। सारींदे प्रियन खे था वेतर सूर वधनि। अॼु बि यादि अचनि जानिब मुंहिंजे जीअ जा। दोस्तों अॼु असां जलाल चांडी साहिब जो प्यार भरी कचहरी तव्हांखे ॿुधाईंदासीं। हुन पंहिंजी कचहरी कहिड़े हिसाब सां कई, उन जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं, केतिरियूं मिठियूं ॻाल्हियूं, वणंदड़ चाहींदड़ ॻाल्हियूं, ऐं हुनजी कचहरी तहिड़ी जो तव्हां ॿुधंदव त तव्हांजी दिलि बाग़ो बहार ऐं दिलि तमामु घणी ख़ुशि थींदी। छो जो उस्ताद जलाल चांडी साहिबु कंहिंखां विसरंदो ई न आहे, इन करे मूं बेतो ॿुधायो तव्हांखे। त उमेद त तव्हांखे उस्ताद जलाल चांडी साहिब जी कचहरी ॿुधी वणंदी ऐं वणे त तव्हां पंहिंजी कमेंट में राय ज़रूरु ॾींदा। चलो दोस्तों कचहरी शुरू कयूं था उस्ताद जलाल चांडी जी। वारनि सां कड़ा मिठा खाइबा आहिनि, ईअं न त मिठा खाइबा आहिनि पोइ वरी कड़ा न खाइबा आहिनि। कुर्ब वारनि सां कड़ा मिठा खाइबा आहिनि। हिकिड़ी दी दरगाह जी चौकी आहे, ॿियो अली मोहम्मद फ़कीर साहब मुंहिंजो सुठो दुआ सलाम आहे। न त असां ही जेके दोस्तों जेको जलाल चांडी साहिबु ॻाल्हि कई त कुर्ब वारनि सां कड़ा मिठा खाइबा आहिनि। कड़ा मिठा मतिलबु केॾीमहिल नाराज़गी बि थींदी आहे, केॾीमहिल मोहबत बि थींदी आहे, केॾीमहिल हुन सां घणो प्यार बि थी वेंदो आहे, त केॾीमहिल वरी हुन सां घणी नाराज़गी बि थी वेंदी आहे। इन हिसाब सां उस्ताद जलाल चांडी साहिबु ॿुधायो त कुर्ब वारनि सां कड़ा मिठा खाइबा आहिनि। दोस्तों अॻिते हली वरी उस्ताद जलाल चांडी जी अॻिते कचहरी ॿुधूं था। उमेद तव्हांखे कचहरी वणंदी। सुठो दुआ सलाम आहे। न त असां ही जेके बि फनकार हिते ॻायूं पिया अहिड़ा आहियूं जो अचणु असांजो तमामु घरो आहे, ॻाइणा घटि बाक़ी अचणु घरो। दोस्तों उस्ताद जलाल चांडी साहिबु ही ॻाल्हि ॿुधाई त असां फनकारनि जो अचणु तमामु घरो आहे, भई ॻाइणु जेको घटि, मतिलबु माण्हुनि खे इंतज़ारु, माण्हू तरसंदा आहिनि त केॾीमहिल ईंदो, केॾीमहिल ईंदो, केतिरी देरि में उस्ताद जलाल चांडी साहिबु ईंदो, मतिलबु हिकिड़ी तड़प हूंदी आहे इंसान खे। उन हिसाब सां उस्ताद जलाल चांडी साहिबु सम्झायो इन आवाम खे, असांजो अचणु त वॾो घरो आहे, तव्हां घणो इंतज़ारु था कयो, पर ॻाइणु घटि हूंदो आहे। चलो दोस्तों अॻिते हली वरी उस्ताद जलाल चांडी साहिबु कचहरी ॿुधूं था। पहिरियों मूं कलाम चयो त रोंदो ॾिठो हुई त परती पवी, पर सोना जॾहिं हुन सां पंहिंजो महबूब न परतो। जीअं असां सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो पहाको आहे त जुदाई जे जीअण खां मरण आहे सदोरो। दोस्तों बिल्कुलु उस्ताद जलाल चांडी साहिब जी इहा ॻाल्हि भली आहे त जेके रोईंदो ॾिठो हुई त परची पवी आहे। छो जो आशिक़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके रोईंदा बि आहिनि, ॾुख जो इज़हार बि कंदा आहिनि, अॻिए खे सम्झाईंदा आहिनि, तॾहिं बि उहो परचंदो न आहे, उनखे कंहिं ॻाल्हि जो अहसासु न थींदो आहे। इन करे उस्ताद जलाल चांडी साहिबु ही मिसाल ॾेई पाण खे सम्झायो। दोस्तों अॻिते वरी हली कचहरी ॿुधूं था। असांजो ॻाल्हि ॿोल बि तव्हां सां थींदी रहंदी। उमेद त असांजी वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट ज़रूरु कंदा। असां थोरा तव्हां कामरान जानी जा सिंधी जा जेके असांखे कमेंट में पंहिंजी राय ॾींदा आहिनि, ऐं साईं असांजो वॾो अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिबु जेके उहे बि पंहिंजी कमेंट जी राय ज़रूरु ॾींदा आहिनि। त महिरबानी दोस्तों, अगरि तव्हां बि पंहिंजी राय ॾियणु चाहियो त कमेंट में ॿुधाए सघो था। दोस्तों अॻिते हली वरी कचहरी ॿुधूं था। दोस्तों ही ज़रे ज़रे कंहिंखे सम्झाइण बि ॾुखी ॻाल्हि आहे। मूं पंहिंजे पाकिस्तान सॼे में ॻायो, उन खां पोइ ॿाहिरियां मुल्क मां ॿ टे वियुसि, उहे असांजे पाकिस्तान जा चारई सूबा, ॿाहिरियां मुल्क, तव्हां जेके सभई वेठा आहियो। जी त दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त उस्ताद जलाल चांडी साहिबु सिंध जो तोड़े पूरे पाकिस्तान जे वॾे में वॾो सिंधी फ़नकार ऐं यकतारे चपड़ी जो बादशाह हो। ऐं हिन जी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे त पूरे पाकिस्तान 4 सूबनि में ॻायईं, पर उस्ताद जलाल चांडी साहिबु ॿाहिरि मुल्क में बि ॻायो। उनमें ॿुधाईं त वॾा मतिलबु उन ॿाहिरि मुल्कनि में बि ॻायईं। दोस्तों उमेद त उस्ताद जलाल चांडी साहिबु जहिड़ा अहिड़ा फ़नकार त अॼु ताईं को पैदा थियो ई न आहे, पर इन जो सुरीलो आवाज़, यकतारे चपड़ी जो बादशाह, ऐं दोस्तों हिन जा तमामु बहितरीन कलाम हुआ। दोस्तों वरी अॻिते हली कचहरी ॿुधूं था। जेके सभई वेठा आहियो, सभु चवंदा आहियो जलाल चांद जो इश्क ॻाईंदो आहे। बाबा चवंदा आहियो न, ॻाल्हायो न, तव्हांखे इश्क कोन्हे, सभिनि जा घर सड़ी विया आहिनि, ज़ाहिर जलाल चांद जो आहे। जंहिंखे इश्क न आहे उहो इंसान ई न आहे, को हाल बस। जी त दोस्तों उस्ताद जलाल चांडी ॻाल्हि कई त जंहिंखे इश्क न आहे उहो इंसान ई न आहे। बिल्कुलु दोस्त चवंदा आहिनि त रुगो जलाल चांडी खे इश्क आहे। उस्ताद जलाल चांडी छो जो प्यार भरियूं ॻाल्हियूं कंदो, दर्द ॾुख दाह हर ॻाल्हि उहो ॿुधाईंदो, दुनिया जा आशिक़नि खे सम्झाईंदो। इन हिसाब सां हर इंसान खे लॻंदो त उस्ताद जलाल चांडी खे इश्क आहे। बहरहाल हुनजी ही ॻाल्हि तमामु असांखे वणी, उमेद तव्हांखे वणी हूंदी त कंहिंखे इश्क न आहे, हर इंसान खे इश्क आहे। को हाल मस्त, को चाल मस्त। उस्ताद जलाल चांडी ॻाल्हि वांगुरु बिल्कुलु हर इंसान खे इश्क आहे। कंहिंजी इश्क जान सां आहे, कंहिंसां प्यार सां आहे, कंहिंजो माल सां आहे, कंहिंसां आहे, कंहिंजो दीन सां आहे, कंहिंजो कंहिंसां आहे। दोस्तों वरी हली अॻिते हली उस्ताद जलाल चांडी सां कचहरी ॿुधूं था। को हाल मस्त, को ख्याल मस्त, को माल मस्त, को मस्तो मस्त, सभु इश्क आहे। दोस्तों जे असांखे बि इश्क न लॻे हा त असांजो को अबो ॾाढो ॻाईंदो आहे। असां
दोस्तों तव्हां उस्ताद जलाल चाणी साहब जी प्यार भरी कचहरी ॿुधी ऐं उम्मीद तव्हांखे कचहरी तमामु घणी पसंदि थे आई हूंदी। दोस्तों अगर तव्हांखे कचहरी ऐं जलाल चाणी साहब जी ही महफ़िल तमामु तव्हांखे प्यारी लॻे तो कमेंट में राय ज़रूरु ॾींदा। दोस्तों अॻिते बि हिन चैनल ते तव्हांखे तमामु बहितरीन कचहरियूं ऐं उनजा गीत तमामु बहितरीन वॉल्यूम जा तमामु पुराणा गाना भी मिलता ऐं हर फनकार जी तव्हांखे हिते केसर गाना मिलता, तमामु बहितरीन पुराणा गाना ऐं यादगार गाना मिलता। दोस्तों उम्मीद तव्हांखे अगर असांजी ही प्रोग्राम सुठो लगे तो कीमती राय पंहिंजी ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन के इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही तो अॻी वीडियो में पाण गॾु आहियूं। अल्लाह हाफ़िज़।